पनुआकिल ज़िले काउंसिल चेयरमैन सखर सैयद गुमैल हैदर शाह ऐं चीफ ऑफिसर ज़िले काउंसिल सखर सैयद अकबर अली शाह मासूमी जी हिदायतुनि तहत डिस्ट्रिक्ट काउंसिल ऑफिसरनि हाकिम अली बुरड़ो सैयद अली गुहर शाह ऐं मुनव्वर दारोगो जी निगरानी में 11 अक्टूबर खां शुरू कयल मलेरिया खां बचाव वारो स्प्रे ज़ोर ऐं शोर सां जारी आहे। मुनव्वर जी निगरानी में रोहड़ी तालुके जी जूसी पटड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ आशिक अली शेख, ॻोठ नूरदीन जतोई, ॻोठ मोहम्मद हसन तुनियो ऐं ॿियनि ॻोठनि समेत यूसी लाइक ख़ान जसकाणी में बागड़ी बिरादरी वॾी ॻोठ मीर ख़ैरात फार्म लॻ प्यारो वाह में 200 खां वधीक बागड़ी बिरादरी जे घरनि खे मलेरिया वायरस खां बचाव लाइ मच्छर ऐं ज़हरीला जीत मार स्प्रे करायो वियो। इन मौक़े ते यूसी चेयरमैन परवेज़ अली जसकाणी ऐं ॻोठाणनि जो चवणु हो त ज़िले चेयरमैन सैयद गुमैल हैदर शाह ऐं चीफ ऑफिसर सैयद अकबर अली शाह वाइस चेयरमैन पारां ज़िले जी अवाम खे मलेरिया जे आज़ार खां बचाइण लाइ मच्छर मार स्प्रे कराइण वारो कमु इंतिहाई सुठो क़दम आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।